बिस्मिल्लाह रहमान रहीम। वलर क्यों वतन पित न छिनन पाण में, पसो पखीड़न माण्हू आहे मेठ घणो। दोस्तों, अॼु असांजी डिस्कशन जो टॉपिक आहे ब्लड प्रेशर। ब्लड प्रेशर छा आहे इन खे सम्झण जे लाइ घणी ॿी बेसिक नॉलेज बि हुजणु खपे। ब्लड प्रेशर जो असुल ताल्लुक़ तव्हांजे दिलि सां आहे। दिलि छा आहे? दिलि ऑर्गन्स जो उज़वनि जो बादशाह आहे, जेको जिस्म में खाॿे पासे में छाती में मौजूदु हूंदो आहे। इहो मज़बूत पठनि जो, जिन खे असां मेडिकल में मसल्स चवंदा आहियूं, उन्हनि जो ठहियलु हूंदो आहे ऐं उनजो कमु हूंदो आहे सुकुड़जणु फैलिजणु। ईअं हो सुकुड़जंदो ऐं हीअं हो फैलिजंदो। जॾहिं हो सुकुड़जंदो आहे त उन में जेको बि रतु अंदरि मौजूदु हूंदो आहे उहो सॼे जिस्म जी तरफ़ ईंदो आहे ऐं जॾहिं दिलि फैलिजंदो आहे त जेको बि रतु ॿाहिरि हूंदो आहे उहो उनजे अंदरि वेंदो आहे। इन निज़ाम खे कंट्रोल करणु, इन खे ब्लड प्रेशर चयो वेंदो आहे। दिलि जे जेका राइट साइड ते मसल्स हूंदा आहिनि, यानी पठा हूंदा आहिनि, उहे रत खे फिफड़नि जी तरफ़ मोकिलींदा आहिनि। जॾहिं रतु फिफड़नि में वेंदो आहे त छाकाणि असां साहु खणूं था ऐं उन साहु खणण सां असांजे जिस्म जे अंदरि ऑक्सीजन वञे थी, त उहा ऑक्सीजन उन रत खे साफ़ु करे छॾंदी आहे। इहो साॻियो ई रतु वरी दिलि जे खाॿे पासे में वेंदो आहे, जिते खाॿे पासे जा मसल्स जेके आहिनि उनखे पंप करे सॼे जिस्म ताईं पहुचाईंदा आहिनि। ईअं सॼो निज़ाम थींदो आहे ऐं ब्लड यानी रतु असांजो, जंहिंखे असां हिकु मवासलाती निज़ाम चई सघूं था, जंहिंजो कमु इहो आहे कि जेके बि खाध खुराक आहे, जेका बि ऑक्सीजन आहे, उहो फिफड़नि खां दिलि खां वठी सॼे जिस्म ताईं पहुचाइजे। इन सॼी शइ खे मॉनिटर करण खे सादा लफ़्ज़नि में ब्लड प्रेशर चयो वेंदो आहे। अच्छा, तव्हां साईं जॾहिं बि पंहिंजे मॉलिज ॾे, पंहिंजे डॉक्टर ॾे वेंदा आहियो त हू तव्हांखे ॿुधाईंदो आहे कि साईं तव्हांजो मथियों ब्लड प्रेशर एतिरो आहे ऐं हेठियों ब्लड प्रेशर एतिरो आहे। त मथियों ब्लड प्रेशर छा आहे ऐं हेठियों ब्लड प्रेशर छा आहे? ॾिसो साईं, जॾहिं असांजो दिलि सुकुड़जंदो ऐं हू रत खे जेको आहे जिस्म जे ॿियनि हिसनि ताईं पहुचाईंदो, त उहो शरियानियूं हूंदियूं आहिनि, आर्टरीज़ हूंदियूं आहिनि, उन्हनि जे ज़रिए पहुचाईंदो आहे। त जिस्म जे सुकुड़जण सां इन्हनि शरियानुनि में जेको बि प्रेशर पवे थो, उनखे मथियों ब्लड प्रेशर, जंहिंखे असां मेडिकल टर्म में सिस्टोलिक ब्लड प्रेशर चवंदा आहियूं, इहो 120 130 जे लेवल ताईं एक्सेप्टेबल हूंदो आहे। 140 ताईं बि अॼुकल्ह इहो एक्सेप्टेबल आहे, न त हिन जी नॉर्मल रेंज 120 ताईं आहे। साॻी तरह जेको हेठियों ब्लड प्रेशर आहे, जॾहिं तव्हांजो दिलि रिलैक्स थी वेंदो आहे, माना जॾहिं फैलिजी वेंदो आहे, त सॼो जेको रतु आहे उहो हार्ट जे दिलि जे अंदरि वेंदो आहे। इन सां शरियानूं जेके बि आहिनि उन्हनि में प्रेशर घटिजी वेंदो आहे। इन घटि प्रेशर खे हेठियों ब्लड प्रेशर चयो वेंदो आहे ऐं मेडिकल में असां उनखे डायस्टोलिक ब्लड प्रेशर चवंदा आहियूं। इन हेठिएं ब्लड प्रेशर जी नॉर्मल रेंज 80 ताईं आहे, पर कुझु हालतुनि में 85 या 90 ताईं बि इहो एक्सेप्टेबल आहे, क़ाबिले क़बूल आहे। त इन हिसाब सां हिकु बि कंहिं बि नॉर्मल माण्हू जो जेको ब्लड प्रेशर आहे उहो 120 मथियों ऐं 80 हेठियों, 120/80 हूंदो आहे। हाणे अचूं था त ब्लड प्रेशर जी बीमारी असल में छा आहे। जॾहिं बि इहो जेको प्रेशर आहे, जेको दिलि मां रगुनि जी तरफ़ रतु वञे थो ऐं इहो प्रेशर वधे थो, त इन खे असां ब्लड प्रेशर जी बीमारी चवंदा आहियूं। इन जी जेके नुक़सानात आहिनि उहो इहो आहे कि जॾहिं बि ब्लड यानी रतु तेज़ी सां कंहिं बि उज़वे जी तरफ़ वेंदो त उहो उन उज़वे खे नुक़सानु ॾींदो। हाणे इन में सभिनि खां वधीक जेको माना सेंसिटिव हूंदो आहे ऑर्गन, उहो असांजा गुर्दा आहिनि, किडनी जंहिंखे असां चवंदा आहियूं, असांजूं अखियूं आहिनि, असांजो दिमाग़ु आहे ऐं ख़ुदि दिलि, उहो बि इन खां मुतासिर थी सघे थो। जॾहिं बि रगुनि में रत जो प्रेशर वधंदो त हू जंहिं उज़वे जी तरफ़ वेंदो उनखे हू नुक़सानु ॾींदो। इन करे जॾहिं बि ब्लड प्रेशर हुजे, उनजी माण्हू सुठी सार संभाल करे ऐं उनखे ज़रूरु मैनेज कराए। हाणे सवाल इहो पैदा थिए थो
मरीज़ जो सोचींदो आहे त मुंहिंजो ब्लड प्रेशर वधे छो थो, ब्लड प्रेशर वधण जा कहिड़ा कारण आहिनि। कारण त इन जा लातादाद आहिनि, पर जेके मोस्ट कॉमन आहिनि उन्हनि में दिलि जा जेके बि मसल्स आहिनि, पठा जिन खे हूंदा आहिनि, अगरि उहो हद खां वधीक चौड़ाई में वधी वञनि, मोटा थी वञनि, त हू एतिरे त ज़ोर सां दिलि खे, हार्ट खे पंप कंदा आहिनि त कंहिं बि नॉर्मल माण्हू जो ब्लड प्रेशर वधी वेंदो आहे। इन खां अलावा जिस्म में कोलेस्ट्रॉल जी तादाद जो वधण बि ब्लड प्रेशर जो हिकु सबबु आहे, छाकाणि कोलेस्ट्रॉल जेको आहे उहो रगुनि में, शरियानुनि में वञी ॼमी थो वञे ऐं ब्लड खे उतां क्रॉस नथो थियण ॾे। जॾहिं ब्लड क्रॉस न थींदो आहे त ब्लड पंहिंजी फुल फोर्स हणंदो आहे, पंहिंजी ज़ोर हणंदो आहे त मां कीअं न कीअं इन शरियानी मां, इन मां रग मां क्रॉस थियां ऐं पंहिंजी मंज़िल ते पहुचां। त जॾहिं हू न पहुची सघंदो आहे, हू ज़ोर लॻाईंदो आहे ऐं लाज़मी ब्लड प्रेशर वधाईंदो आहे। इन खां अलावा सिगरेट नोशी उहो हिकु अहम कारण आहे। इन खां अलावा गुर्दे जी बीमारियूं, छाकाणि गुर्दे जी बीमारियुनि में कुझु अहिड़ा कीमियाई मादा जिस्म में पैदा थियनि था जेके ब्लड प्रेशर खे वधाए सघनि था। मोटापो, थोल, इहा हिकिड़ो मेन कारण आहे ब्लड प्रेशर खे वधण जो। या के वरी रत जूं अहिड़ियूं बीमारियूं हूंदियूं आहिनि जिन में रत जा मादा जेके आहिनि उहे शरियानुनि में जमा थी वेंदा आहिनि ऐं ब्लड प्रेशर खे जेको आहे वधण जो सबबु बणिजंदा आहिनि। अच्छा साईं, हिकिड़ो अहम नुक़्तो इहो आहे कि हाणे मरीज़ खे कीअं ख़बर पए त मूंखे ब्लड प्रेशर थी वियो आहे, उनजी कीअं उनखे तशख़ीस करे सघे, कीअं उहो डायग्नोस करे सघे। त साईं, अक्सर मरीज़ इहो चवंदा आहिनि मूंखे मथे में सूर थी वियो, या मूंखे चकर था अचनि, मुंहिंजो ब्लड प्रेशर वधी वियो आहे। कुझु उन्हनि हल्की फुल्की दवा खाधी ऐं पोइ रिलैक्स थी वेंदा आहिनि ऐं पंहिंजो मुआइनो न कराईंदा आहिनि। पर ब्लड प्रेशर जी निशानियुनि में जॾहिं तव्हांखे जिस्म में कमज़ोरी महसूसु थिए, तव्हांजी बीनाई ते असरु महसूसु थिए, तव्हां पंहिंजे सुस्ती वारो जेको हिकिड़ो रवैयो आहे उन मां निजात हासिलु न करे सघो, त अहिड़े माण्हुनि खे ब्लड प्रेशर जी तशख़ीस ज़रूरु कराइणु खपे। ऐं इहा का ॾुखी ॻाल्हि कोन्हे का, तव्हां पंहिंजे डॉक्टर ॾे वेंदो, हू कुझु बि त कोन्ह कंदो, सिर्फ़ु तव्हांजो ब्लड प्रेशर चेक कंदो। ब्लड प्रेशर चेक करणु तमामु सवली ॻाल्हि आहे, 2 मिंटनि जो कमु हूंदो आहे। ब्लड प्रेशर हू तव्हांजो चेक थियो, अगरि तव्हांजे डॉक्टर खे लॻे थो त ब्लड प्रेशर वधीक आहे त हू 2 क़िस्मनि जो एडवाइस तव्हांखे करे सघे थो। पहिरियों नंबर त हू तव्हांखे ॿुधाईंदो त तव्हांजो ब्लड प्रेशर बिना दवा जे बि सही थी सघे थो। हाणे उन जा कहिड़ा तरीक़ेकार आहिनि, उन जा तरीक़ेकार इहो आहे कि तव्हांखे वर्ज़िश करणी आहे, तव्हांखे लाइफ स्टाइल मॉडिफाई करिणो आहे, तव्हांखे सिगरेट खे छॾिणो आहे, तव्हांखे घी वारा खाधा नाहिनि खाइणा, तव्हांखे हलचल रखणी आहे ऐं फास्ट फूड खां या छा चइजे ऑइली खाधनि खां परहेज़ करिणो आहे ऐं को बि नशो नाहे करिणो। त तव्हां पंहिंजी अगरि लाइफ स्टाइल मॉडिफाई कंदव, अगरि पंहिंजी सिहत जो ख़्यालु कंदव, वर्ज़िश कंदव, त ब्लड प्रेशर खे तव्हां कंट्रोल करे सघो था। ॿियो छा तरीक़ो आहे? कुझु अहिड़ा मरीज़ बि हूंदा आहिनि जेके लाइफ स्टाइल मॉडिफाई करे बि, इन्हनि चेंजिस खे इस्तेमालु करे बि पंहिंजो ब्लड प्रेशर कंट्रोल न करे सघंदा आहिनि। उन्हनि मरीज़नि जो छा हल आहे? उन्हनि मरीज़नि खे दवा ॾिनी वेंदी ऐं दवा खाइण में का शर्म जी ॻाल्हि न आहे त मां ब्लड प्रेशर जी दवा खावां थो, इहा बिल्कुलु कॉमन ॻाल्हि आहे। बीमारी आहे, उनजो इलाजु करिणो आहे। त ब्लड प्रेशर जूं हज़ारे दवाऊं आहिनि, तव्हांजे ब्लड प्रेशर जे मुताबिक़ तव्हांजो डॉक्टर गाइडलाइन ॾींदो त बाबा तव्हांखे ही दवा खाइणी आहे। ऐं ब्लड प्रेशर जी जेका दवा हूंदी आहे उहा इश्क वांगुरु हूंदी आहे, तव्हां उन मां जल्दी जान नथा छॾाए सघो। तव्हांखे मुक़ररु हिकिड़े वक़्त ताईं खाइणी हूंदी, उन खां पोइ तव्हांजो ब्लड प्रेशर बि मॉनिटर पियो थींदो। ऐं अगरि तव्हांजे डॉक्टर खे लॻंदो त हाणे ब्लड प्रेशर जेको आहे उहो कंट्रोल थिए थो पियो, त हू उन दवा जो डोज़ जेको आहे उहो घटाए छॾंदो, उन दवा खे बंदि न कंदो। जेसि ताईं तव्हां मुकमल हिन बीमारी मां आज़ादु न थींदव, तव्हांजी दवा हलंदी रहंदी। हा, पर अगरि वधण जी सूरत में या घटण जी सूरत में इन जी डोज़ खे जेको आहे उहो चेंज कयो वेंदो आहे, तब्दील कयो वेंदो आहे, त जीअं मरीज़ जी सिहत जेका आहे उहा बरक़रार रहे। आख़िर में इहो ई मैसेज आहे कि जेके बि मोटापे जो शिकार आहिनि या जेके कंहिं बि नशावर शयुनि जा आदी आहिनि या सुस्ती जो शिकार आहिनि, त उहे वर्ज़िश कनि ऐं सुठो खाधो खाइनि,
सब्ज़ी ऐं फ्रूट्स जो इस्तेमालु कनि त जीअं ब्लड प्रेशर जहिड़ी बीमारी खां बची सघनि। ऐं अगरि इहा बीमारी थी बि वञे थी त को मसइलो कोन्हे, हिन जो इलाजु मौजूदु आहे। इलाजु हिन जो लंबो आहे पर तमामु घणो असराइतो आहे। त जल्दी पंहिंजे फिज़िशियन सां या कंहिं ॿिए डॉक्टर सां मिली पंहिंजो ब्लड प्रेशर चेक करायो ऐं पंहिंजी जेका दवा आहे, ट्रीटमेंट आहे, उहा वक़्तु सर स्टार्ट करायो। ब्लड प्रेशर जे हवाले सां को बि तव्हांजो सुवाल हुजे तव्हां बिल्कुलु कमेंट सेक्शन में पुछी सघो था। इंशाल्लाह अॻे प्रोग्राम में ज़रूरु मुलाक़ात थींदी। थैंक यू।